अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आया मंजर अजीज सबका पेरा शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। पीपुल्स पार्टी हमजा शहबाज जी वड वजारत बचाने ले सरगर्म। अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी काफ लीग के सरबराह चौधरी शुजात से मुलाकात। बिनी अगवानन में मुलाकात बंद कमरे में 1 कलाक ताईं जारी रही। अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी वापस वींदे विक्ट्री जो निशान ॾेखारियो। इमरान खान जो दबाव रद्द। आम चूंडू पंहिंजे वक्त ते थी दियो। हुकूमत ऐं तादी जमायतन इत्तफाक करे वरतो। हमजा शहबाज जी वड वजारत के बचाइण लाइ गॾिजी कोशिशूं करण ते बि इत्तफाक। सियासत में लाहा चाड़ा ईंदा रहंदा आहिनि। तव्हां कंहिं बि मामले में तकड़ न कयो। सियासत में केतिरा ई ऑप्शन हूंदा आहिनि। मर्कज़ ऐं पंजाब में गॾिजी फैसला कंदासीं। अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ के ख़ातिरी। ज़रियन मूजिब वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी विच में रात देर सां ॻुझी मुलाकात भी थी। मुलाकात दौरान बिनी अगवानन जो ईंदड़ ॾींहनि में इमरान खान खिलाफ घेरो तंग करण जो फ़ैसिलो। सूबाई असेंबलियुनि खे पंहिंजो मुद्दो पूरो करण जो हक़ हासिल आहे। वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजो मुद्दो पूरो कंदी। शक शोभा शोशा छॾण खां पासो कयो वञे। पंजाब जी नंढी चूंड कंहिंजी मक़बूलियत या गैर मक़बूलियत मापण जो औज़ार न हुई। वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा साद रफ़ीक की PDM ऐं इत्तहादी जमायतन जे इजलास बैदि प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं इमरान खान अदलिया जे कुल्हनि ते सवार थी आइन सां हथ चुरांद करण जी कोशिश में रुधल आहे। पार्लियामेंट जे फ़ैसिलनि जो एहतराम कयो वञे। PDM के आर्टिकल 63A बाबति अदालती तशरीह ते ख़दशा आहिनि। कानून सादी पार्लियामेंट जो हक़ आहे, उन में मुदाख़लत न थियण घुरिजे। तहरीक इंसाफ इत्तेहादी हुकूमत के मशरूत ॻाल्हियुनि जी आंच करे छॾी। अगूणे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त हुकूमत आम चूंडुनि जी तारीख़ ॾे असां ॻाल्हियुनि लाइ तयार आहियूं। हाणे शहबाज शरीफ फ़ैसिलो करे त अॻिते कीअं वधणो आहे। इत्तेहादी हुकूमत वटि घुर्बल अक्सरियत नाहे। संदन 5 खां वधीक MNAs असां सां राब्ते में आहिनि। 22 जुलाई खां पोइ पंजाब में PTI जी हुकूमत हूंदी। राणा सनाउल्ला ऐं अता तारड़ जी पंजाब में दाख़िला ते पाबंदी लॻाए सघूं था। सियासी बेयकीनी डॉलर के ॿीहर पर लगी वया। इंटर बैंक में 1 धक में 9 रुपया चढ़ी वियो। ओपन मार्केट में डॉलर जो 255 रुपयनि के धक। रुपए की कदर में लगातार लाथ जो सिलसिलो जारी। शहबाज हुकूमत के अचण बैदि 3 महीननि में डॉलर की कीमत में 41 रुपयनि जो इजाफो थी चुको। PTI चेयरमैन ऐं अगूणे वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त जॾहिं हुकूमत की तब्दीली के नतीजे में बेएतमादी पैदा थी त डॉलर 178 रुपयनि जो हो। IMF जे मुआहिदे बावजूद अॼु डॉलर 224 रुपयनि ते अची वियो आहे। मुआशी तबाही साबित कर रही है त शरीफन के मुल्क हलाइण जो को भी तजुर्बो नाहे। हिननि के महारत रुगो फुरलूट मनी लॉन्ड्रिंग ऐं NRO वठण में आहे। कौम हुकूमत की साजिश ऐं पाकिस्तान के उन अफ़सोस जोगी सूरत हाल में मुब्तला करण वारनि समूरन ज़िम्मेवारनि जो एहतसाब कंदी।
नंढी चूंड में शिकस्त खां पोइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो ॿुधाइण लाइ इलेक्शन कमीशन ते ज़ोर चवे थो इमरान खान के मिलियल छूट सबब मुल्क के सख्त नुक़सान पहुतो आहे। इलेक्शन कमीशन के PTI फॉरेन फंडिंग केस जो महफूज़ कयल फ़ैसिलो फौरी तौर ॿुधाइण घुर्जे। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान खान जे पिटके ऐं सियासी बेयकीनी वारी सूरतहाल सबब IMF अञा ताईं $1 भी न ॾिनो आहे। हिटलर माइंड सेटअप शख्स मुल्क में घरू वेट कराइण चाहे थो। फॉरेन फंडिंग में चोरी झलझट ते चीफ इलेक्शन कमिश्नर के हटाइण चाहे थो। इमरान खान के खुलियल छॾियो वियो त वधीक फसाद पखेड़ींदो। इदारनि खे इमरान खान खां आइन शिकनी जो जवाब वठण घुर्जे। परवेज़ इलाही खे सवलाई सां वॾो वज़ीर बणजण न ॾींदासीं। क़यादत मंज़ूरी ॾिनी त PTI जा 5 खां 7 MPA हेॾे होॾे का वॾी ॻाल्हि नाहे। थी सघे थो उन खां बि वधीक माण्हू हेॾे होॾे थियण जो इरादो रखंदा हुजनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त इहे 20 सीटूं PTI जूं हुयूं जिन मां असां 5 सीटूं खटियूं आहिनि। जॾहिं नून लीग ऐं PTI जो मुक़ाबिलो थींदो त असां अक्सरियत सां खटींदासीं। वक्ती तौर ते नुक़सान ज़रूर थियो आहे पर आम चूंडुनि में उन नुक़सान जो अज़ालो थी वेंदो। अवामी मुस्लिम लीग के सरबराह शेख रशीद चयो आहे त पंजाब असेंबली 5 मेंबरनि के गुम करण वारी धमकी राणा सनाउल्ला जी सियासी गुंडागर्दी आहे। असेंबली मेंबरनि के खंभण ख़रीद या विकिरो करण जमहूरियत जे ताबूत में आख़िरी कोको साबित थींदो। पंजाब जो वॾो वज़ीर चौधरी परवेज़ इलाही हूंदो। शेख रशीद जो सिंध में हुकूमत ठाहिण वारो ख्वाब कॾहिं भी पूरो न थींदो। इमरान खान फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो पंहिंजे हक़ में ॾियारण लाइ इलेक्शन कमीशन मथां दबाव विझी रहियो आहे। सिंध जे 6 डिवीज़ननि में शफ़ाफ़ मकानी चूंडूं थियूं आहिनि। सूबाई वज़ीरनि सैयद नासिर हुसैन शाजी मीडिया सां ॻाल्हि ॿोल सईद गनी चयो आहे त सिंध में मुखालिफ़ धुर जो अॻवान पंहिंजे लीडर जियां अक़ल खां वांझिल इंसान आहे। तोशाखाना चोर जे चमचे के ख्वाब में भी पीपुल्स पार्टी नज़र अचे रही है। हलीम आदिल शेख मुनी बेगम जे फार्म हाउस का वठी हज़ारे एकड़ जमीन ते कब्ज़न जो हिसाब दे। माण्हुनि खे इत्तेहादी हुकूमत जे खात्मे जो ख्वाब रुगो मकानी चूंडुनि में वोट वठण लाइ ॾेखारियो पियो वञे। PTI वारनि जी दिलनि में ओचितो हैदराबाद जी अवाम जो दर्द जागी पियो आहे। 4 सालनि जी हुकूमती दौर में असद उमर के हैदराबाद जो को भी ख्याल न आयो। सिंध हुकूमत हैदराबाद में 3 साल पहिरीं यूनिवर्सिटी कायम करे छड़ी हुई। असद उमर अवाम सां कूड़ पियो ॻाल्हाए। मकानी चूंडुनि जे पहिरें मरहले वांगुरु ॿिए मरहले में PTI के बदतरीन शिकस्त मिलंदी। सिंध सरकार जे तर्जमान मुर्तज़ा वहाब जो असद उमर जे ख़िताब ते रद्द। नेब तरमीमुल खिलाफ इमरान खान की दरख्वास्त ते वफाकी सरकार खान जवाब तलब। चीफ जस्टिस जो मामलो वापस पार्लियामेंट तां उमाणण जो इशारो। जस्टिस उमर अता बंदयाल शाह महमूद कुरैशी के मुखातिबीन से पुछाणु कयो त तव्हां नेब कानून साज़ी वक्त मौजूद छो न हुआ। असांजे सवालन में एक तजवीज़ लिखियल आहे। अवाम की भलाई लाइ उन ते गौर कयो वञे। ताड़ी हिक हथ सां नाहे वॼंदी। पार्लियामेंट जो को मुतबादल फोरम नाहे। पार्लियामेंट कम कंदी त मुल्क हलंदो। ज़ाती राय आहे त मामलो पार्लियामेंट में वेंदो। नेब कानून ते स्टे नथा ॾेई सघूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी पीपुल्स बस सर्विस जे समूरन स्टाफर जो कम जल्द मुकम्मल करण की हिदायत। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां वॾे वज़ीर के ब्रीफिंग। सूबाई वज़ीर शर्जील मेमण ॿुधायो त पीपुल्स बस सर्विस जो पहिरियों रूट 27 किलोमीटर आहे जंहिं ते 67 बसूं हली रहियूं आहिनि। पहिरें रूट टावर मेट्रोपोल छारा फैसल मलीर हाट ऐं खोखरा पार आहे। ॿिए रूट ते 38 बसूं हली रहियूं आहिनि ऐं 3 रूट ते 22 जुलाई खां 38 बसूं हलण शुरू थी वेंदियूं। कराची समेत समूरी सिंध में कारोबारी मरकज रात 9 वगे बंद करण जो हुकुम। नोटिफिकेशन जारी। शादी हाल बैंक्वेट्स तकरीबन 9:30 वगे ताईं जॾहिं त रेस्टोरेंट कॉफी शॉप्स हेल्थ सेंटर क्लब्स जिम सिनेमा थिएटर 11:30 वगे ताईं बंद करना पवंदा। पाबंदियूं छंछर जे ॾींहुं लागू न थींदियूं।
मीरपुर खास में गैर मुल्की के सिंजा सर्टिफिकेट जारी करण जो इंकशाफ मिलन रिकॉर्ड मूजिब केतराई गैर मुल्की मानू मीरपुर खास तालीमी बोर्ड में जाली सर्टिफिकेट हासिल करे चुका। कुछ धारिया ताज़ो थियल इम्तिहानन में भी शरीक था। कुछ इतलात कानून लागू करण इदारन कार्रवाई करने रिकॉर्ड हासिल करे वरतो। जरियन मूजिब तालीमी बोर्ड जो इंतजामिया पारा गैर कानूनी तौर पर इनके जारी कयल सर्टिफिकेट जो रिकॉर्ड साड़न ले 3 भेरा बाहर ॾिनी वई। सूबाई वजीर इस्माइल राहू परॾेही शहरन के गैर कानूनी सर्टिफिकेट जारी करण जो नोटिस वठंदे सेक्रेटरी यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड के जांच कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। बिलाल काका कत्ल केस में अहम अकबराई पुलिस वधीक बिन जवाबदारन के गिरफ्तार करे वरतो। कत्ल केस में गिरफ्तार जवाबदारन जो अंग 4 थी वियो। पुलिस तर्जमान मूजिब गिरफ्तार बिनी जवाबदारन ॾोह जो एतराफ़ करे वरतो आहे। नए देरे में वैशी सिफ्त जवाबदार की नारी सां जिनसी ॾाढाई मुतासिर नारी जो मेडिकल चेकअप जुज़ा लेबार्टरी उमाणिया विया। वाक़े जो केस दाख़िल पुलिस जवाबदार के गिरफ्तार करे लाकअप करे छॾियो। जांच ऑफिसर जो चवण आहे त जवाबदार के रिमांड ॾे सुभाणे अदालत में पेश कयो वेंदो। डीसी दादूजी इलेक्शन कमीशन के काछे में बरसात ऐं नयूं वही अचण बैदि 9 यूसीस ते मकानी चूंड मुलतवी कराइण जी दरख्वास्त। डिप्टी कमिश्नर चूंड मुलतवी कराइण लाइ इलेक्शन कमीशन सिंध के खत लिखी छॾियो। यूसी वाहिपाली सावड़ियो टंडो रहीम रिगबाला खूब माण्हू ऐं यूसी शाह हसन ते इलेक्शन मुलतवी करण जी सिफारिश। जेकबाबाद जे शहीद अलाबख्श पार्क वटि हथियारबंदनि जी फायरिंग औरत समेत 2 ॼणा क़त्ल। मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में खादिम बंगलानी ऐं सदोरी मारिजी वई। वाक़े बैदि जवाबदार फायरिंग कंदा फरार थी विया। इतला ते पुलिस पहुची मारिजी वेल जा मर्द अस्पताल मुंतकिल कया। रहीम यार खान वेझो सिंधु दरिया में बेड़ी बुॾण सबबि लुढ़ी वियल 29 ॼाॾियुनि जी ॻोल्हा लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी। गुज़िरियल ॾींहुं बेड़ी बुॾण सबबि 22 ॼणा फौत थी विया हुआ। 45 ॼणनि खे बचायो वियो। ॼाॾी बेड़ी में सवार थी ॻोठ हसन बख्श सोलंगी खां खरोड़ तरफ़ वञी रहिया हुआ त सदन बेड़ी ऊंधी थी पई। What's going on? Kena! ऐं ॾोहारियुनि ख़िलाफ़ जंग जोटींदड़ बहितरीन दोस्तन सुपर डाग ऐं सुपरमैन जी कहानी। हॉलीवुड एनिमेटेड एक्शन फिल्म सुपर पेट्स फिल्म 29 जुलाई ते सिनेमा घरनि जी सूंहुं बणजंदी।